इशूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान कोसो। नाज़रीन, जेका बेरोज़गारी आहे सॼे मुल्क जो मसइलो आहे, तमामु महांगाई आहे ऐं हर माण्हू जी इहा कोशिशि आहे त सुठो जेको रोज़गारु आहे उहो उन्हनि खे मुहैया कयो वञे। रियासत जी सरकार जी इहा ज़िमेदारी आहे त पंहिंजे शहरनि खे जेको आहे त सुठो जेको रोज़गारु आहे उहो ॾिनो वञे। तक़रीबन 394 ॾींहंनि खां IBA टेस्ट पास जेके उम्मीदवार आहिनि JST ऐं PST उहे सरापा एहतजाज आहिनि, मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कनि पिया। सरकारी सतह ते उन्हनि सां इहो वाइदो कयो वियो त जल्द जेको उन्हनि जो मामिलो आहे उहो हल करायो वेंदो, पर वरी हिकु भेरो ॿीहर उन्हनि खे हिकिड़ी हाज़ुरी ॾिनी वई आहे। चयो वियो आहे त 5 अगस्त ते हिकु ॿियो इजलास थींदो, उन में इन्हनि जी क़िस्मत जो फ़ैसिलो थींदो। सरकार हिकु तरफ़ आसरा ऐं दिलासा ॾिए पई, पर नौजवान पंहिंजी रोज़गार जे हासिलात लाइ हिमत न पिया हारनि, एहतजाज कनि पिया। 394 ॾींहंनि खां मुसलसल मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज आहे। कराची में उन्हनि जेके उनजी एहतजाजी कैंप आहे उहा बि क़ाइमु थियल आहे ऐं इन उमेद सां उहे एहतजाज कनि पिया त आख़िर सरकार हुननि खे रोज़गार ॾींदी। मामिलो आहे छा, किथे मामिलो पहुतो आहे, कहिड़ी अञा उमेद आहे सरकार मां नौजवाननि जी, इन सॼे मामले ते प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कबी। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे खमीस अली चन्ना साहिबु आहिनि, ही उम्मीदवार अॻुवान आहिनि, ही मुसलसल एहतजाज कनि पिया। शाइस्ता बलोच साहिबा आहिनि, स्टेट फाउंडेशन जी चेयरपर्सन आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। मैडम बि तमामु मुतहरिक आहिनि, ख़ासि तौर नौजवान जे रोज़गार जे हवाले सां। तव्हां ॿिन्ही महिमाननि जी महिरबानी। सद्दाम सांडाणो साहिबु आहिनि, उहे उम्मीदवार अॻुवान आहिनि। हे JST ऐं PST जेके एहतजाज कनि पिया उहे बि असांखे कुझु देरि में जॉइन कंदा। खमीस अली चन्ना साहिबु, तव्हां ॾींदुसि, तव्हां खां शुरूआति कंदुसि। तमामु खोड़ ॾींहं थिया आहिनि तव्हांजा, 394 ॾींहं, तमामु हिकिड़ो वॾो वक़्तु आहे जंहिंमें तव्हां एहतजाज कयो पिया। हिकिड़ी उमेद हुई, तव्हांखे दिलासो ॾिनो वियो त हीउ जेको तव्हांजो मामिलो आहे उहो हल थींदो। ॿियनि नौजवाननि जो चलो मामिलो त हल थी वियो, तव्हां वारो मामिलो वरी तव्हांखे हिकिड़ी हाज़ुरी ॾिनी वई आहे। केतिरा पुर उमेद आहियो ऐं साॻे वक़्तु एहतजाज जो सिलसिलो बि बंदि न पिया कयो? सरकार जे वाइदनि ते एतबार न आहे या इहो सम्झो था त हीउ एहतजाज जो जेको सिलसिलो आहे इहो जारी रहे? छा चवंदो साईं? असांजो चवण जो मतिलबु इहो आहे त जेके हिननि असां सां वाइदा कया, मोहतरम जमील अहमद सुमर साहिबु लाड़काणे में नियाणियुनि जे मथे ते हथु रखी चयो पुट एहतजाज न कयो, नियाणियूं रोडनि ते न सुहनि, नियाणियूं घरनि में ऐं तालीम में सुहनि। त हुननि एहतजाज ख़तमु करे हुन जमील अहमद सुमर साहिबु असेंबलीअ में स्पीकर सैयद अवेश शाह साहिब जिन ॿिए एजुकेशन मिनिस्टर खे हथ जोड़िया त बाबा हिन नौजवाननि नियाणियुनि जो क़दुरु कयो, ख़्यालु कयो, सुभाणे केरु पंहिंजूं नियाणियूं पढ़ाईंदो। उनजे बावजूदि असांजे लाइ स्पेशल कमेटी जो पासो अनाउंस कई वई फेब्रुअरी में। उनजो पहिरियों इजलास थियो हुयो 23 अप्रैल ते। 23 अप्रैल में एजुकेशन डिपार्टमेंट जे तरफ़ां जेका डेटा ॾिनी वई, उन खां बाद में हुननि चयो त 2 हफ़्तनि खां बाद में असां इहो इजलास वरी वियासीं। 2 हफ़्तनि जो चई करे उनखे तक़रीबन 3 महीना लॻाया। 10 जुलाई ते ॿियो इजलास घुरायो। 10 जुलाई खां पहिरियां 13 मई ते जेको आहे कोर्ट जो ऑर्डर जो जवाबु ॾियणो एजुकेशन मिनिस्टर बाबा हाणे कोर्ट जो पासो उन में तव्हांजो इशू हलियो वियो आहे। त हाणे असां चयूं था त तव्हां 2 हफ़्तनि में जेकर विहारियो आहे त शायदि उहो 8 मई ते या 10 मई ते पियो इजलास थिए त शायदि असांजो मसइलो हल थी वञे हा। इन जे करे जेको आहे हिननि 10 जुलाई ते लेट करे डिले करे छॾियो त जीअं हिननि नौजवाननि खे असां सिर्फ़ु लॉलीपॉप ॾियूं त ही नौजवान जेके आहिनि उहे भॼी वञनि, हलिया वञनि, जॾहिं त असांजो आइनी कानूनी सदन पॉलिसियुनि जे मुताबिक़ असां अहल एलिजिबल आहियूं बकौल सीटुनि जे हूंदे सूंदे बि। सो इन जे करे हिननि असांखे लॉलीपॉप ॾिनो ऐं असां कंहिं बि लॉलीपॉप में न ईंदासीं। एहतजाज सरापा असां एहतजाजी आहियूं। कल्ह बि सॼी सिंध में एहतजाज हुयो। कैंप मरकज़ी 5 जुलाई ते लाड़काणे में लॻंदी, हैदराबाद में बि लॻंदी, कराची प्रेस क्लब ते लॻल आहे। असां पुरो उमेद आहियूं त शायदि इहो असांखे रिलीफ 5 अगस्त ते कंहिं बि तरीक़े सां, छो जो हुननि AG सिंध सां जेको आहे कंसर्न कयो आहे त अगरि इन कोर्ट जे ऑर्डर में कंहिं बि क़िस्म जो रिलीफ नौजवाननि जे लाइ कंहिं बि क़िस्म जो रखियल आहे या हिन में का गुंजाइश आहे त असां हिननि खे रिलीफ ॾियूं। सो असां गुज़ारिश कयूं था हिननि खां, स्पीकर सिंध सैयद अवेश साहिब जिन खां या ॿिया जेका कमेटी मेंबर आहिनि, त असां नौजवाननि खे ईअं तरपतर न कयो या असांखे इहे लॉलीपॉप थला आसरा न ॾियो या ईअं असांखे रुलायो न। तव्हां हीअ जेको कमेटियूं ठहियूं, तश्कील ॾिनियूं, इन्हनि खे अञा ताईं आसरो सम्झो पिया या सरकार जे वाइदनि ते एतबार न आहे? सर असांखे पहिरीं कमेटीअ में हिननि एतिरी असांखे पक ॾियाराई त बाबा असां मिठायूं वठी वियासीं 10 जुलाई ते। असांखे एतिरी पक ॾिनी वई त तव्हांखे असां रिलीफ ॾींदासीं, तव्हांजे लाइ टाइम पीरियड बि रखियल आहे, तव्हां लाइ जेके वैकेंसी पोज़ीशन आहे उहे बि ॾेई छॾींदासीं। छोकिरियूं नियाणियूं हैदराबाद जूं वठी आयूं, मिठायूं हिते अजरक खणी आयूं त असां कमेटी जे मेंबरनि खे पाराईंदासीं।
उबतड़ थियो ईअं जो उहो फ़ैसिलो जेको आहे जूनियर साइंस टीचर जे हक़ में हलियो वियो ऐं ECT जे हक़ में हलियो वियो, जॾहिं त उन्हनि जो एजेंडा बि शामिल न हुयो। पर उहे बि असांजा सिंधी आहिनि, असांजा पंहिंजा नौजवान आहिनि, जेकॾहिं उन्हनि जे लाइ भलाई थी आहे त इहो हिकिड़ो सुठो माना। न, लेकिन तव्हांजी असांखे चओ था पंहिंजो एजेंडा में मामिलो शामिल न हो, त तव्हां छा सम्झो था? कल्ह का सिफारिशी मामिलो थियो, पोइ हुननि जे पासे मामिलो हलियो वियो? एजेंडा असांजो हुयो, असांजो इशू उथारियो ई न वियो। सिर्फ़ु कोर्ट जो ऑर्डर जो जवाबु ॾियणो हो। कोर्ट उन में सिर्फ़ु पटिशनर खे चयो त बाबा तव्हांजो टाइम पीरियड ख़तमु आहे। ज़ाहिर ऑफिशियली 30 जून ते टाइम पीरियड हिननि ख़तमु करे छॾियो हो। लेकिन असां चई पिया त जेको 30 जून खां पहिरियां तव्हां असांजो टाइम ज़ाया कयो आहे 9 महीना इलेक्शन कमीशन जे दौरान, जॾहिं इलेक्शन कमीशन जो लेटर असां वटि पियो आहे त हुननि चयो त बाबा हलंदड़ प्रोसेस खे तव्हां बे नथा आणी सघो। लेकिन सिंध गवर्नमेंट जेको आहे पूरो साल असांजो ज़ाया कयो, हिकु बि प्रोसेस न हलायो। ऐं उन्हनि मां असांखे हिननि 4 महीना न असां चयो बाबा असांजा जेके महीना रहनि था उहे असांखे ॾेई करे 30 जून खां पहिरियां वारियूं जेके सीटूं असांजियूं रहनि थियूं उहे असांखे ॾेई असां मुंझान छॾायो। सुभाणे नौजवान या न्याणियूं केरु पढ़ाईंदो जॾहिं तव्हां हुननि खे एतिरो दरपदर था कयो। मुंहिंजी पंहिंजी MS स्कॉलर थियल आहे एडवांस वाइल्ड लाइफ मैनेजमेंट में, BEd MAd डिग्री थियल आहे, 15 सालनि जो टीचिंग एक्सपीरियंस आहे प्राइवेट कॉलेजिस में, एग्ज़ाम कंट्रोलर थी रहियो आहियां। हिन वक़्तु असां ओवर एज थी विया आहियूं, असां कंहिं बि जॉब में एलिजिबल न आहियूं। 2 दफ़ा SS मुंहिंजी रिटर्न क्लियर आहे ज़ूलॉजी जी, 1 दफ़ो लेक्चरर जी क्लियर थियल आहे। इंटरव्यू में असांखे फेल था करे छॾनि। ही वाइद आसरो हुयो, उमेद हुई असांखे वेटिंग में हिननि ईअं रखियो त बाबा तव्हां नौजवाननि खे असां हिननि जा वाइदा उहे वीडियो क्लिप असां वटि पयूं आहिनि त बाबा असां तव्हां साॻी प्लस सभिनी खे एडजस्ट कंदासीं, आहिस्ते आहिस्ते वेटिंग पीरियड असां रखूं हिन जे करे था त जीअं तव्हां सभु नौजवान जेके आहिनि असां एडजस्ट करे सघूं। ठीकु आहे। खमीस अली चन्ना साहिबु तव्हां सां गॾु रहो। मैडम शाइस्ता बलोच साहिबा, मां तव्हां ॾे ईंदुसि। तव्हां हिकु त तव्हां खमीस अली चन्ना साहिब जी गुफ़्तगू ॿुधी आहे, हू पुरउमीद बि आहिनि ऐं सरकारी फ़ैसिलनि खां मायूस बि नज़र अचनि पिया। तव्हां ॿुधायो त आख़िर हीउ जेको मामिलो आहे, पहिरियां त तइ थियो त भई हिन नौजवाननि जे लाइ एजेंडा में सॼा मामला शामिल हुया, अची ॿियनि नौजवाननि जे हक़ में फ़ैसिलो वियो। हीउ साॻियो वरी हिननि खे हिकिड़ी ॿी उमेदु ॾिनी वई आहे त 5 अगस्त ते तव्हांजे मुतालिक़ जेको ॿियो इजलास थींदो उन में फ़ैसिलो कयो वेंदो। छा सम्झो था, छो सरकार आख़िर हीउ जेके नौजवान खे रोज़गार ॾियण वारे मामले ते मुसलसल टाल मटोल करे पई, मुख़्तलिफ़ कमेटियुनि जे इजलास थियनि पिया? नथा सम्झो त हीउ को मामिलो एॾो वॾो पेचीदा न आहे? अगरि सरकार चाहे त हीउ हिकिड़े धक में फ़ैसिलो थी सघे थो ऐं हीउ जेके नौजवान बेरोज़गार आहिनि, जेके वॾे अरसे खां एजाज कनि पिया, हिनखे रोज़गार मिली वेंदो। जी मैडम, तव्हांजो जेको माइक आहे उहो छा म्यूट ते आहे, उनखे अनम्यूट कजो त तव्हांजो आवाज़ मूं ताईं न पियो अचे। म्यूट आहे बिल्कुलु माइक, त जेसीं तव्हां करे वठो त पोइ मुंहिंजो सवाल त तव्हां सम्झी वरितो हूंदो। ठीकु आहे, शायदि जेसीं मैडम तव्हांजो माइक जो मसइलो हल थिए मां तव्हां ॾे वापसि अचां थो। सदाम जेको सांडाणो साहिबु आहिनि, उहे बि उमेदवार अॻुवान आहिनि, उहे बि मुसलसल वॾे अरसे खां एजाज कनि पिया। सदाम साहिबु, हीअ खमीस अली चन्ना साहिबु तव्हां खां पहिरियां ॻाल्हाइनि पिया, उन्हनि जी गुफ़्तगू मां जेको मूं सम्झियो त हू हिकु उमेद बि छॾण लाइ तयारु न आहिनि, छाकाणि त रोज़गार जो मसइलो आहे ऐं सरकारी फ़ैसिलनि खां घणे भाङे मायूस बि नज़र अचनि पिया। 5 अगस्त ते हिकिड़ी ॿी तव्हांखे हाज़ुरी ॾिनी वई आहे ऐं तव्हां में ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी उमेद बि हूंदी त शायदि 5 अगस्त ते तव्हांजे हक़ में फ़ैसिलो अचे। केतिरा पुरुमीद आहियो तव्हां त हीउ जेको 5 अगस्त ते जेको इजलास थियणो आहे कमेटी जो, उन में तव्हांजे हक़ में फ़ैसिलो ईंदो? जी सर, बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियां मां वकील न्यूज़ जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांखे पंहिंजे प्रोग्राम में शामिल करे ऐं मौक़ो ॾियण जो मौक़ो पेश कयो आहे। जी सर ॾिसो, असां जेके IBA मेरिट टेस्ट पास 40+ PhD जे वेटिंग लीड वारा आहियूं। 393 ॾींहंनि खां 1 साल खां वधीक अर्सो थी चुको आहे असां सॼी सिंध में स्ट्रगल रखंदा पिया। ऐं हीअ जेका स्पेशल कम्युनिटी जुड़ी हुई इहा बि असांजे करे ई ठही हुई। स्पेशली असांजी लाड़काणे में कैंप लॻल हुई। ठीकु आहे। उते बदाउल साहिब जो पॉलिटिकल सेक्रेटरी आहे मोहतरम जमील अहमद सुमरो साहिबु असांजे लाड़काणे प्रेस क्लब जे ॿाहिरि कैंप ते आया हुया। असांजे एहतजाज जी नोटिस वठी ऐं असेंबली में आवाज़ उथारियो, जंहिंजे करे हीअ स्पेशल कमेटी ठही हुई। ऐं अफ़सोस सां चवणो थो सर, उमेद सिर्फ़ु हिन वक़्तु जेका आहे उहा असांखे अलाह में उमेद आहे। सर असां हक़ ते आहियूं, असांजो ज़ुल्म थियो आहे। ॾिसो, 10 जुलाई वारो जेको स्पेशल कमेटी जो फ़ैसिलो हुयो, उन्हनि हिकिड़ी ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी। सिंध जी तालीम मेरिट सां क़तल कयो, बल्कि इंसाफ़ सां बि क़तल कयो आहे स्पेशल कमेटी।
जंहिंमें का एजेंसी न हुई साइंस टीचर जी, उन्हनि खे भर्ती करण जो ऐलान कयो वियो ऐं जेका कमेटी जंहिंजो असुल मक़सदु फोकस हुयो असांजो मसइलो हल करण लाइ, ऐं असांखे हिकिड़ो कोर्ट जो जेको पूरो जवाब मां ईअं ई खणी चवंदुसि सर, उहो पटिशनर लाइ ख़ासि आहे ऐं हुन में अहिड़ी का वाज़े लिखियल बि न आहे त गवर्नमेंट कोई बि प्रोसेस स्टार्ट नथी करे सघे या पॉलिसी में तरमीम नथी करे सघे। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। सरदार शाह साहिब तालीम जे वज़ीर हुन छा कयो आहे, स्पेशल कमेटी खे बि गुमराह कयो आहे ऐं सिंध जी अवाम खे बि, पर सिंध जो जेको शऊर आहे साईं, मेरिट पास नौजवान ऐं नियाणियूं, उन्हनि हिन फ़ैसिले खे रद्द कयो आहे। ग़लति पॉलिसियूं, ग़लति फ़ैसिलो जेको आहे हुनखे मुकमल तौर ते रद्द करे चुका आहिनि। सिंध जी अवाम, तव्हां सोशल मीडिया जो भले तव्हां जाइज़ो वठो, इन जे करे इहो कूड़ो ऑर्डर आहे। असांखे अवल बि जेके आहिनि 4-5 ऑर्डर सखर जा, दादू जा, हैदराबाद जा असांखे मौजूदु आहिनि, जंहिंमें जज साहिबान इहो हुकुम जारी कयो हुयो त हिननि खे गिनजी बुनियादनि ते 3 महीननि जे अंदरि भर्ती कयो वञे, ऐं सरदार शाह खे उहे कोर्ट जा ऑर्डर नज़र न आया। हाणे हिकिड़ो अलाए हिकिड़ो कोर्ट जो ऑर्डर खणी बीठो आहे। ऐं मां हिन तव्हांजे KTN न्यूज़ जे तवसुल सां साईं सरदार शाह खां इहो पुछणु थो चाहियां, साईं जॾहिं तव्हां 32-33 मार्कुनि ते उस्ताद फेल उम्मीदवार भर्ती कया हुया त तव्हां उहो कहिड़ो जवाबु ॼाणे करे हुननि खे भर्ती कयो? छा कोर्ट जो ऑर्डर हुयो या तव्हां सिंध असेंबली ऐं तव्हां जेको पाण वज़ीर आहियो, गवर्नमेंट आहे, उन्हनि खे एतिरा अख़्तियारात आहिनि जो सिंध जे नौजवाननि सां अगरि ज़ुल्म थिए त उन्हनि खे रिलीफ ॾेई सघिजे, त उहो कोर्ट जो हुकुम हुयो 32-33 मार्कुनि खे भर्ती करण, या साईं सरदार शाह जो पंहिंजो फ़ैसिलो हुयो उन्हनि खे हार्ड एरिया जो नालो ॾेई करे उन्हनि खे पास करार करे भर्ती कयो वियो? पॉलिसियूं 3 खां 4 दफ़ा तरमीम थी चुकी आहे। UC खां तालके लेवल ते साईं आंदी, मां साईं खां पुछां थो साईं उहो तव्हां पाण आंदी या कोर्ट जो हुकुम को हुयो? ऐं उन खां अलावा वेटिंग पीरियड जेको रखियो हुयो 2-3 साल तव्हांखे वेटिंग लिस्ट में रखियो हुयो। सिंध जी तारीख़ में कॾहिं बि ईअं न थियो आहे त हिकिड़ी भर्ती थिए, नौकरियुनि जे लाइ भर्ती कई वञे ऐं हुन में कंहिंखे माण्हुनि खे इंतज़ारु करायो वञे त तव्हां पास आहियो त तव्हांखे नौकरी ॾिनी वेंदी, तव्हां इंतज़ारु कयो। पहिरियों दफ़ो साईं जेको आहे इहा पॉलिसी जेका आहे ऐलान कयो वेटिंग पीरियड, साईं उहो पाण रखियो, कोर्ट त साईं खे न चयो। ऐं उन खां अलावा जेके बि साईं पॉलिसी में तरमीमूं कयूं उहे साईं पाण कयूं था। हाणे साईं असां सां इहो छो थो चवे त माना कोर्ट को मतिलबु, इन जे करे साईं खे मां माज़रत थो कयां, असांजे ॻाल्हाइण मां अगरि का तकलीफ़ पोइ अचे, असां सां ज़ुल्म थियो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां मीडिया जे तवसुल सां असां पंहिंजे ज़ुल्म जी दास्तान न ॿुधाईंदासीं त अवाम खे कीअं ख़बर पवंदी। असांजा सोशल मीडिया जा अकाउंट बैन लॻा पिया आहिनि, असांजो जेको आहे सो असांजो आवाज़ दॿाए थो वञे। इन जे करे अॼु मौक़ो मिलियो आहे, मां तव्हांजे तसलसल सां चवां थो साईं सरदार शाह असां सां टेबल टॉक करे 4 उम्मीदवार सिंध लेवल ते असांजा लीडर जेके आहिनि, असां लीडरशिप कयूं था सिंध लेवल ते, असांखे पूरो साबित करे असां हमेशह लाइ तहरीक ख़तमु कंदासीं। पर अगरि असां हक़ ते आहियूं, असांजी डिमांड जाइज़ आहे, उहा फिलफोर मंज़ूर करे असांजी सिंध जे नौजवान मां बेचैनी ख़तमु कई वञे। सिंध जी नियाणियुनि सां जेके बि असां इहे रहिजी वियल 40+ आहियूं उम्मीदवार, उन्हनि खे एडजस्ट करे सिंध जी तालीम सां इंसाफ़ कयो वञे। साईं असांजी उम्मीद सिर्फ़ु हिन वक़्तु अलाह में आहे साईं, अलाह में उम्मीद आहे, अलाह इंसाफ़ कंदो। बाक़ी स्पेशल कमेटी असां धोखो कयो आहे, ज़ुल्म कयो आहे साईं। जंहिंजे करे 5 अगस्त वारो मां लालीपाप सम्झां थो हुनखे, वरी बि असां पंहिंजी स्ट्रगल जदोजहद जे ज़रिए थी सघे थो असां सां इंसाफ़ थिए। ठीकु आहे सदाम साहब, तव्हां असां सां गॾु ई रहो, मां तव्हां ॾे वापसि वरी ईंदुसि। मैडम शाइस्ता बुल साहिबा तव्हां ॾे ईंदुसि, उमेदु आहे तव्हांजो जेको आहे हाणे जेको टेक्निकल मसइलो हल थियो हूंदो। अच्छा मैडम, मूंखे हीअ ॿुधायो त हीउ जेको मामिलो आहे 394 ॾींहुं तमामु वॾो हिकिड़ो वक़्तु आहे जेके नौजवान पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजे रोज़गार लाइ एहतजाज कनि, सरकार जा दिलासा पंहिंजे हिते मौजूदु आहिनि, सरकार संजीदगी सां ही मामले खे ॾिसणु न पई चाहे या उन्हनि जी का टेक्निकल मजबूरी सम्झो था? आख़िर हीउ जेको मामिलो आहे रोज़गार जो, आख़िर कीअं हल थींदो नौजवान जो, छा चवंदो मैडम? सुभान साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां तमामु अहम इशू ते अॼु नौजवाननि ते प्रोग्राम कयो आहे ऐं मां नौजवाननि खे सभ खां पहिरियां त सलाम पेश कयां थी उन्हनि जे हौसलनि जी, उन्हनि जी हिमत खे, जेको उन्हनि जुस्तजू कई आहे ऐं कॾहिं बि उहे थकिया न आहिनि। 5 सालनि खां उन्हनि जी मुसलसल स्ट्रगल जारी आहे। मुख़्तलिफ़ ज़िलनि में उन्हनि जा एहतजाज हलनि पिया। 390 ॾींहं खां उन्हनि जो कराची प्रेस क्लब ते जेको आहे कैंप लॻी पई आहे। पोइ बि उन्हनि जी हिमत जेका आहे उहा ई आहे जेका पहिरें ॾींहं खां वठी हुई। ऐं हीअ जेको सिंध गवर्नमेंट जी तव्हां ॻाल्हि कई त उहो मसइलो हल नथा करणु चाहिनि या उन्हनि जी के टेक्निकल जेके मजबूरियूं आहिनि, मां सम्झां थी सिंध गवर्नमेंट नौजवाननि जो मसइलो हल करण ई नथी चाहे, छो जो उन्हनि खे मसइलो हल करणो हुजे हा त पहिरियां ई करे छॾिया। पोइ बि नौजवान जेका स्ट्रगल हलाइनि पिया, जेको नौजवाननि जो हुन ते प्रेशर आहे, इन जे करे उहो रोज़ आए ॾींहुं उन्हनि खे लॉलीपॉप ॾिए पई, छो जो सिंध गवर्नमेंट जे लाइ को वॾो मसइलो न आहे। जॾहिं हुन जॉब्स ॾियणियूं आहिनि त पोइ इहे रोज़ नया उन्हनि जा बयानात, रोज़ उन्हनि जूं कमेटियूं विहनि थियूं, कॾहिं कहिड़ो बयान थो अचे, कॾहिं कहिड़ो बयान थो अचे। ॾिसो त सरदार शाह जे नियाणियुनि जेका हिकु सिंध में नियाणी खे 7 क़ुरान जो दर्जो ॾिनो वेंदो आहे, नियाणियुनि रवा लाहे करे सरदार शाह जे पेरनि ते रखिया।
पोइ बि सरदार शाह खे थोरो शर्म न आयो त न्याणी खे हिक तरफ़ सिंध में सत क़ुरान जो दर्जो ॾिनो वेंदो आहे, न्याणी पंहिंजे हक़ जे लाइ, उहो न आहे त काई ग़लति डिमांड करे रहिया आहिनि नौजवान। ठीकु आहे, ठीकु आहे मैडम, तव्हांजो आवाज़ु मूं ते ठीकु न पियो अचे ऐं शायदि को नेटवर्क जो इशू आहे ऐं मां तव्हांजे वापसि वरी ईंदुसि। जी जी रवा लाहे करे रवा लाहे सरदार शाह पेरनि ते रखिया ऐं उन्हनि खे क़ुरान पाक ॾेखारियो। उन खां पोइ जेको स्पीकर अवैस कादिर शाह साहिबु हुनखे हथु ॿधी करे चयो आहे त बाबा सिंध जूं न्याणी अगरि तव्हां न्याणियुनि खे उन्हनि खे जॉब्स न ॾींदो त केरु पंहिंजूं न्याणियूं जेको आहे पढ़ाईंदो। हाणे तव्हां ॾिसंदो जेकी ही नौजवाननि सां ज़ुल्म थी रहियो आहे ख़ासि तौर ते जॉब जे हवाले सां सिंध वारनि सां, त ईंदड़ वक़्त में मूंखे नथो लॻे त वालदेन पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियाराईंदा, छो जो नौजवान तालीम हासिल करे थो एॾी मुश्किल सां महिनत सां, उनखां पोइ टेस्टूं बि ॾिए थो, टेस्ट पास करे थो, उनखां पोइ वरी उन्हनि खे रोडनि ते अचिणो पए थो। जेसीं ताईं उहो एतिजाज नथो करे तेसि ताईं उनजी ॿुधी नथी वञे ऐं उनखे कोई ॿुधण जे लाइ तयारु ई न आहे। त हाणे ॾिसो खमीसे जीअं ॻाल्हि कई त असांखे एतिरनि ॾींहंनि खां जेको असांजे लाइ कमेटी जोड़ी वई ऐं विहाई वई त असांखे ख़ुशी ख़बर मिलंदी, असां मिठाइयूं बि वठी आयासीं ऐं फ़ैसिलो ॿियनि कमेटी कंहिंजे लाइ वेठी, वरी फ़ैसिलो कंहिंजे लाइ अची वियो ऐं उन्हनि नौजवाननि बि महिनत कई ऐं उन्हनि बि ॾाढी टफ टेस्ट ॾिनी। उनखां पोइ जेकर उन्हनि जे हक़ में फ़ैसिलो आयो असांखे ॾाढी ख़ुशी थी। पर ही जेके 5 सालनि खां एतिजाज करे रहिया आहिनि ऐं का ग़लति डिमांड न करे रहिया आहिनि पंहिंजे राइट जे लाइ, त उन्हनि जी ॻाल्हि छो नथी ॿुधी वञे ऐं उन्हनि ऑफर ऑर्डर छो नथा ॾिना वञनि। तव्हां ॾिसो त हे जेके नौजवान आहिनि 50+ आहिनि जेके उन्हनि जा पंहिंजा मनपसंदि इलाइक़ा हुया, उन्हनि जेके हार्ड एरिया डिक्लेयर करे 33 वारनि खे पास करे छॾियो। ही जेको जहिड़ियूं चाहिनि पॉलिसीज़ जोड़े सघनि था, इहे जॾहिं चाहिनि त हार्ड एरिया करनि, जॾहिं चाहिनि त सॉफ्ट एरिया करनि, जंहिंखे नौकिरी ॾियणी आहे पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे त उहे 33 ते बि ॾेई छॾंदा ऐं जंहिंखे न आहे ॾियणी त उहे 60+ वारनि खे बि न ॾियणी आहे, 50+ वारनि खे बि न ॾियणी आहे। हाणे मूंखे ॿुधाए हिननि कसूर इहो आहे त हिननि मेरिट ते टेस्ट पास कई आहे ऐं हिननि जेका तालीम हासिल कई इन जे लाइ त असांखे नौकिरियूं मिलंदियूं, पर हिननि सां जेको ज़ुल्म थिए थो त नौजवान चवंदा हूंदा असां तालीम इन खां बहितरी हासिल न कयो आहे, इहे पैसा तव्हां असां पंहिंजे कंहिं रोज़गार ते इन्वेस्ट कयूं आहे, कम से कम इज़त वारे तरीक़े सां रोज़गार त कयूं, अॼु रोडनि ते त न वेठा हुजूं आहे। सिंध गवर्नमेंट खां असांजो मुतालबो आहे ख़ासि तौर ते सरदार शाह साहिबु जेको तालीम जो मिनिस्टर आहे ऐं आए ॾींहुं जेको आहे तमामु शाइरी सुठी कंदो आहे, पर उनखे इहो ई चवंदासीं तोखे अगरि तव्हांखे नौकिरी ॾियणी आहे त इज़त वारे तरीक़े सां नौजवाननि खे रोज़गार ॾियो ऐं जेको आहे उन्हनि खे एतिरो रोडनि ते अचण ते मजबूर न कयो। तव्हां हिकु ॾींहुं त रोड ते वेही ॾिसो, तव्हां हिकिड़ो ॾींहुं कराची प्रेस क्लब सां ॿियनि प्रेस क्लबनि जी ॻाल्हि न कंदा। मैडम ही त ठीकु आहे, तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे, नौजवाननि जे रोज़गार जो मसइलो आहे ऐं ज़ारी ॻाल्हि आहे पंहिंजी महिनत जुस्तजू बि कबी आहे, महिनत बि कबी आहे, एहतिजाज करणु हुननि जो हक़ बि आहे। नथा सम्झो त सरकारी नौकरियुनि जे आसिरे पंहिंजो वक़्तु ज़ियान करण जे बजाए माण्हू सुठो जी तव्हां चयो जुमिलो त भई रोज़गार, इहे पैसा अगरि रोज़गार ते लॻाइनि त सुठो रोज़गार थी सघे पियो। तालीम त ज़रूरी आहे, लेकिन इहो सिर्फ़ु सरकारी नौकिरी जे आसिरे सरकारी नौकिरी जे पोयां लॻणु मां अचां थो तव्हां ॾे भाईजान, तव्हां ॾे अचां थो, मूंखे मैडम कंटिन्यू करे वठे, मां तव्हां ॾे अचां थो। तालीम सिर्फ़ु नौकिरी जे लाइ हासिल न कबी आहे, ठीकु आहे न, पर हिननि खे जेका हिननि टेस्ट पास कई आहे तक़रीबन 90,000 नौजवाननि खे जॉब्स मिली वयूं आहिनि ऐं जेके 50+ आहिनि इन्हनि खे छो नथियूं मिलनि ऐं हिननि खे छो हिननि जेके अरबे रुपया चालाननि जी मद में फीस वरिती वई नौजवाननि खां, हिननि खे उमेदूं ॾेखारियूं वयूं, हिननि खे ख़्वाब ॾेखारिया विया त तव्हांखे नौकिरी मिलंदी। छा जेके 90,000 नौजवान जॾहिं उनखे मिली सघे थी, बाक़ी 10 जेके हज़ार रहिजी विया आहिनि इन्हनि खे नथी मिली सघे छा? हिननि जूं पंहिंजूं पॉलिसीज़ आहिनि, इहे जीअं चाहिनि तीअं करे सघनि था। अगरि सरदार शाह खे पंहिंजे इलाइक़े वारनि खे नौकिरी ॾियणी हुजनि त हे रातो राति उन्हनि खे हार्ड एरिया डिक्लेयर करे ॾींदा। हाणे ॾिसो त जूनियर साइंस टीचर जो तव्हां ॾिठो त जेके त उन्हनि खे 55 ते पास करे छॾियो, पहिरियां 1200 सीटां हुयूं ऐं रातो राति उन्हनि 8,500 सीटां अनाउंस करे छॾियूं, जीअं 1500+ मार्क्स खयूं आहिनि, 5500+ खयूं आहिनि त उन्हनि खे जेको आहे ऑफर ऑर्डर मिलंदा ऐं वरी कंहिंजो वरी रिज़ल्ट जंहिंजी 55 मार्क्स हुई उन्हनि खे 54 ते वञी बीहारे छॾियो, उन्हनि खे फेल करे छॾियो। जॾहिं असां इहो चवंदा आहियूं त हिकु सिंध हिकु पॉलिसी हुजणु खपे, जॾहिं सिंध सर्विस कमीशन वारनि खे 40 ते पास कयो वञे थो त जूनियर साइंस टीचर खे 55 ते छो थो पास कयो वञे? त सभिनी खे 40 ते रखियो वञे, या त कट ऑफ पहिरियां वाज़िया कंदा, जॾहिं एड आई त उन में ॿुधायो वञे हा त तव्हांखे हेतिरनि ते पास कयो वेंदो,
जॾहिं वरी सीटूं वधाई वञनि थियूं पोइ बाद में ॿुधाए वञे थो 55 ते पास कयो सरदार शाह पंहिंजूं पॉलिसीज़ ठाहियो त ऐं वरी उन्हनि ते अमल बि नथो करे। हाणे हिननि खे जॾहिं तव्हां 40 ते पास कयो हुयो त तव्हां चयो सभिनी खे असां रोज़गार ॾींदासीं त पोइ हिननि खे बि तव्हां ॾियो, हिननि जो कहिड़ो कसूर आहे? त हिननि ॿी ॻाल्हि वॾी त सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त हीअ ॿिए कंहिं जॉब लाइ अप्लाई बि नथा करे सघनि, छो जो इन खां पोइ हिननि जूं डिग्रियूं कंहिं कम जूं बि न आहे। हे त पोइ कचिरे ढेर में डिग्रियूं फिटी करे छॾनि, अगरि तालीम छो हासिल कई अथऊं? तव्हां चयो त रोज़गार इन तालीम ते हिननि पैसो ख़र्च कयो आहे ऐं हिन चालान भरिया आहिनि, हिननि अकेडमियुनि ते वञी करे फीसियूं भरियूं आहिनि ऐं हिननि न हीअ त ठीकु आहे, हीअ त पंहिंजे रोज़गार लाइ एहतिजाज कनि पिया, उहो हुननि जो हक़ आहे, करणु घुरिजे। लेकिन मजमूई तौरु मां जनरली हिकिड़ी ॻाल्हि कई त बजाए नौजवान ई सरकारी नौकरियुनि जे आसिरे हुजनि ऐं सरकारी नौकरियुनि ते रुॻो भाड़े वेहणु घुरिजे या अमली तौर ते पंहिंजे रोज़गार ऐं कारोबार खे बि तरफ़ ध्यानु ॾियनि त उहो बहितर रहंदो। टेस्ट पास कई आहे न, टाइम ज़ाया कंहिं कयो आहे? टाइम बि त इन्हनि ज़ाया कयो न। अगरि जेको हिननि टाइम 4 महीना जेके ज़ाया कया आहिनि उहो टाइम पीरियड वधायो वञे हा त हे कॾो सभिनी खे नौकरियूं मिली वञनि हा। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे मैडम, मां तव्हां ॾे वापसि अचां थो। जेको आहे त खमीस अली चन्ना साहिबु, मां तव्हां ॾे ईंदुसि। हीअ जी तव्हां ॿुधायो त जमील सुमरो साहिबु तव्हां ॾे आया, एहतिजाजी कैंप ते वाइदो थियो ऐं उनखां पोइ स्पेशल कमेटी जो जेको इजलास थियो, तव्हांजे हक़ में फ़ैसिलो न आयो, ॿियनि नौजवाननि जे हक़ में फ़ैसिलो अची वियो, तव्हांखे वरी हिकिड़ी हाज़िरी ॾिनी वई। उनखां पोइ जमील सुमरे सां का मुलाक़ात थी साईं? हीअ असांजो मामिलो हुयो, एजेंडा में मामिलो शामिल बि न हो, हीअ छा थी वियो? छा जवाबु मिलियो तव्हां? सभ खां पहिरियां त पहिरीं जेको तव्हां क्वेश्चन हुनजो मां सिर्फ़ु 2 मिंटनि जे अंदरि जवाबु ॾियां त बिल्कुलु बिल्कुलु तालीम खां सवाइ ॿियो को कारोबार वग़ैरह सर असां बिलोंग कयूं था ॿारनि जे ॻोठनि में। अमूमन हिन वक़्तु ग़रीब रहिया आहिनि, जेके अमीर हुया, जिन वटि पैसो या हर्फ़े हुई, हुननि बोगस डिग्रियूं वठी करे 2 टे 4 मार्कूं उहे मथे खजी विया, उहे असांजो हक़ खाई विया। डेट कट ऑफ डेट खां पोइ का बि डिग्री हेठि नाहे थियणी हूंदी, हिननि उहे अलोक करे छॾियूं। हाणे उहो यूनिवर्सिटी 4 लख में 7 लख में डिग्री थी खपाए। ज़ाहिरी आहे, जंहिं वटि पैसो हूंदो वठंदो गरीब माण्हू। असांजे ॿारनि में न का फैक्ट्री आहे, न को कारखानो आहे, न को ॿी का शइ आहे, न को कारोबार आहे। 2022 को बि तव्हांखे यादि हूंदो, डिस्ट्रिक्ट खैरपुर नौशहरो इहो जेको बि सॼो तबाह थी विया। हिन वक़्तु ग़रीब तबिको पेट जे खाइण लाइ परेशान आहे। त मूंखे ॿुधायो हुते कहिड़ो कारोबार ॿियो करे सघे थो? वणनि जी गुड आहे, लाभारो आहे ऐं इहा बसि इहा ई मज़दूरी करे सघंदा, सो बि मज़दूरी जेका असांजी लॻे कोन थी। असां पढ़ियोसीं सिर्फ़ु इन जे लाइ त बाबा असां वॾा थी अॻिते हली असां पंहिंजे ईंदड़ नस्ल जे लाइ, जनरेशन जे लाइ असांखे 400 घरनि ते ॻोठ मुश्तमिल आहे, सिर्फ़ु 2 पास थिया आहियूं। 0 रेशो आहे असांजी फीमेल जो एजुकेशन जो। ॾुख थींदो आहे असांखे पंहिंजे ॻोठ जो असांखे ॾिसी तर में ॾिसी करे असांखे। जेकॾहिं असां बि न ॻाल्हाईंदासीं, जेकॾहिं असां बि अॻिते न ईंदासीं, बाक़ी को केरु ईंदो? पोइ सुभाणे को केरु उथंदो ई कोन, केरु ॻाल्हाईंदो ई न। ऐं उनखां बाद में मोहतरम जमील अहमद सुमिर सां जॾहिं इजलास ख़तमु थियो आख़िरी, त असांजे भाउ सदाम सां उन सां मुलाक़ात कई। उन्हनि बि जेको आहे टाल मटोल करे चयो, बाबा असांखे मिनिस्टर साहिबु असांखे ॾिनो आहे, इंशा ताला कोशिशि कंदासीं तव्हांजो 5 अगस्त ते कुझु न कुझु माना ईअं लॉलीपॉप ॾेई टाल मटोल करे ॻाल्हि खे घुमाया विया। उन खां पोइ असां हुन सां राब्ते करण जी कोशिशि कईसीं, हुनजे PA सां वग़ैरह सां, लेकिन हुननि असां को राब्तो न कयो। ठीकु आहे, ठीकु आहे। खमीस चन्ना साहिबु, तव्हां असां सां राब्ते लाइन ते ई रहो। सदाम साहिबु, मां तव्हां ॾे ईंदुसि। तव्हां हिकिड़ो जुमिलो चयो हाणे त स्पेशल कमेटी में हीउ जेको साइंस टीचर वारो मामिलो हुयो उहो एजेंडा में शामिल बि न हुयो। छा सम्झो था त का सियासी सिफ़ारिश लॻाई वई ऐं सॼो मामिलो जेको आहे शामिल कयो, या तव्हां जेको टेक्निकल जवाज़ हो मामिलो हल न पियो थी सघे, तंहिंजे करे हू प्रेशर घटाइण जे लाइ हुननि नौजवान खे रिलीफ ॾेई छॾियो? हुननि सम्झा थो त साईं सरदार शाह जो इहो मनपसंदि फ़ैसिलो आहे। साईं जेको आहे अनाज मतिलबु शइ खे मामिलो करे वेठो आहे। एजेंडा जेका शामिल ई न हुई साइंस टीचर जी, ज़ाती साईं जी रंजिश आहे ऐं उन्हनि खे जी सर जेके JST ऐं PST जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि सभिनी जी ॻाल्हि कयो था, उन्हनि सां अनाज जो साईं जो मसइलो आहे या सिर्फ़ु तव्हां जेके अॻवानी कयो था साईं जो मसइलो? असां मुसलसल 1 साल खां वधीक रोडनि रस्तनि ते एहतिजाज कयूं था। ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे, एहतिजाज में मुख़्तलिफ़ नारेबाज़ी थींदी आहे, मीडिया ट्रायल थींदो आहे। शायदि साईं खे असांखे इहा ॻाल्हि मतिलबु पसंदि नथी अचे, जंहिंजे करे हाणे ज़िद अनाज मसइलो कयो वेठो आहे। साईं खे पावर आहे, एजुकेशन मिनिस्टर आहे, ऐं साईं असांखे रिलीफ ॾियणु नथो चाहे। साईं जी मतिलबु मनपसंदि इहो फ़ैसिलो आहे। साइंस टीचर वारनि खे कुझु करे छॾियईं, इनजे करे त मथां ही छोकिरा मायूस थी घरनि में वेही रहनि। पर असां बि साईं खे ॿुधाइण था चाहियूं, असां हक़ ते आहियूं, मज़लूम आहियूं, कॾहिं बि घर में न वेंदासीं। असां भले पढ़ियल लिखियल मेरिट पास आहियूं, असां रोज़गार करे सघूं था, प्राइवेट जॉब्स करे सघूं था, कारोबार करे सघूं था, पर असां कॾहिं बि हार न मञींदासीं। मां साईं खे खुलियल तरीक़े सां मीडिया जे ज़रिए ॿुधाइण थो चाहियां त असांजी जदोजहद 7 फरवरी ते लाड़काणे में ख़तमु थी हुई। 7 फरवरी ते मोहतरम जमील अहमद सुमरो साहिबु आयो, पर साईं न न्याणी जो ख़्यालु कयो, उन्हनि रवा लाइ ॾिना, साईं खे क़ुर शरीफ़ ॾिनो। ऐं मोहतरम जमील अहमद सुमरे साहिब बि अशी ॾाड़ीअ सां सिंध असेंबली में हथ ॿधी करे साईं खे
हथ जोड़िया त हिननि जे लाइ कुझु कयो। साईं जे लाइ कुझु न कयो, साइंस टीचर खे भर्ती जो ऐलान करे छॾियो ऐं जंहिंजे लाइ पॉलिसी में जेको सीटुनि जो तइदाद हुओ 1100-1200 लॻभॻि हुयो, साईं रातो राति उन्हनि खे 8,500 ॾियण जो ऐलान कयो ऐं 8,500 सीटूं साईं मां खे ॿुधाइण थो चाहियां त उहे PhD GST जूं 8,000 सीटूं आहिनि जंहिंखे कन्वर्ट करे रीडिज़ाइन करे साईं साइंस टीचर वारनि खे ॾियण थो चाहे। मतिलबु इहो सिंध खे ॿुधाइण थो चाहे त मां बादशाह आहियां, तालीम खाते में जेके जेके नवां तजुर्बा कया मुंहिंजी मर्ज़ी आहे। साईं नथो लॻे त को अवामी चूंडियल नुमाइंदो आहे, को अवाम जे वोट ते चूंडिजी आयो हुजे। इहो हिकिड़ी वॾी दास्तान आहे साईं, हिन लाइ हिकिड़ो अलॻि प्रोग्राम ऐं अलॻि टॉपिक हुजणु खपे। साईं PhD GST जूं सीटूं कन्वर्ट करे रीडिज़ाइन करे साइंस वारनि खे ॾियणु चाहे। असां कॾहिं डिमांड कई आहे त ड्राइंग टीचर जूं सीटूं असांखे ॾिनियूं वञनि, क्लार्की जूं सीटूं असांखे ॾिनियूं वञनि, अकाउंटेंट जूं सीटूं असांखे ॾिनियूं वञनि। असां पंहिंजो जाइज़ मुतालबो कंदा आहियूं त जेके बि ख़ाली पयल सीटूं सिंध में आहिनि PhD GST जूं उहे असांखे ॾिनियूं वञनि। असां टेबल टॉक कयो वञे, असांजी ॻाल्हियुनि में खुटायो त असां हमेशह लाइ तहरीक ख़तमु कयूं। पर अगरि असां हक़ ते आहियूं त असां ज़ुल्म कहिड़ो कयो आहे? असांजो ॾोह इहो आहे त असां मेरिट पास आहियूं, असांजो ॾोह इहो आहे त हक़ जो आवाज़ असांजो ॾोह इहो आहे त हक़ जो आवाज़ सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते बुलंद था कयूं। इन जे करे साईं असांखे इहा सज़ा थो ॾे। ॿी साईं असांखे सज़ा इहा ॾिनी आहे त असां लाड़काणे शहर सां मुंहिंजो तालुक़ु आहे साईं। हितां जूं नियाणियूं 50 मार्कूं खणी वेठियूं आहिनि PhD GST में, 50 मूंसां गॾु हिते ईंदियूं आहिनि एहतजाज में 50 मार्कूं। लाड़काणे जूं बिलावल साहब जा असां वोटर ऐं सपोर्टर आहियूं, चेयरमैन साहब जा। शहीदनि जो शहर आहे, इनकलाबी शहर आहे, हिकिड़ो शऊर रखंदड़ शहर आहे। हिते 50 मार्कुनि वारा PhD GST नौजवान नियाणियूं धिका खाइनि, पुलिस टार्चर करे असांखे गिरफ़्तार करे ऐं जॾहिं त साईं सरदार शाह साईं मुराद अली शाह जा पंहिंजा मनपसंद इलाइक़ा उते 32-33 ते फेल उम्मीदवार जंहिंखे इल्म ई न हुयो, जंहिं टेस्ट क्वालिफाई न करे सघिया, उन्हनि खे नौकरियूं ॾेई छॾियूं। असांखे सम्झ में नथो अचे हिन वक़्तु कहिड़े समाज में घर में वियूं। असां सिंध जे ईंदड़ नसुलनि लाइ निकिता आहियूं, सिंध जी तालीम ऐं मेरिट खे बचाइण लाइ निकिता आहियूं साईं। अच्छा सदाम साहब जी, तव्हां चओ था त साईं अनाज जो मसइलो ठाहे छॾियो आहे। अनाज जो अगरि साईं मसइलो ठाहे छॾियो आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो सूबाई वज़ीर आहे तालीम जो, फ़ैसिलो आख़िर लामला उतां ई थींदो। पोइ सम्झो था तव्हांजो हीउ जेको एहतजाज आहे ऐं अनाज जो मसइलो बि आहे त तव्हां पंहिंजो जेको मुतालबो आहे उहो मंज़ूरु कराए वेंदो? साईं बिल्कुलु असांखे कला में उमेद आहे। ॿियो पंहिंजे लाड़काणे शहर में असांजी पंहिंजी जेका स्ट्रगल ख़तमु थी हुई 7 फरवरी ते, उनखे असां ॿीहर रीस्टार्ट करणु वञूं पिया। असां कल्ह लाड़काणे ज़िले जे उमेदवारनि जो इजलास हुयो, मीटिंग हुई, हुन में असां लाइमल जोड़ियो आहे। हाणे लाड़काणे ज़िले में असां 25 जुलाई ते हिकु दफ़ो ॿीहर असां कैंप इंस्टॉल कंदासीं, जंहिंमें सॼे ज़िले लाड़काणे जूं नियाणियूं ऐं नौजवान उहे शिरकत कंदा 25 जुलाई ते। ऐं 4 ॾींहंनि जो असां 5 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾेई चुका आहियूं, हिकु ॾींहुं गुज़री वियो आहे। 4 ॾींहं जो असां पंहिंजे चेयरमैन, पंहिंजे तक जेको चूंडियल नुमाइंदा आहिनि MNA आहे असांजो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, उनखे अपील बि कई आहे ऐं असां अल्टीमेटम ॾेई चुका आहियूं 4-5 ॾींहंनि जो। मोहतरम जमील अहमद सुमरो साहब असांजो MP आहे, मोहतरम सोहेल अनवर सियाल साहब, मैडम फरियाल ठाकुर साहिबा, इन्हनि 4 नुमाइंदनि खे लाड़काणे जेके आहिनि उन्हनि खे असां अपील कई आहे त असांजा ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि न कयो, असां टेबल टॉक कयो, ॻाल्हियुनि में हिकु दफ़ो खुटायो त असां हमेशह लाइ तहरीक ख़तमु कयूं। पर जेकॾहिं असां हक़ ते आहियूं त असांखे जेको आहे ॻाल्हियूं करे असांजा जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि। ऐं मां सम्झां थो इंशा अल्लाह ताला हू असांजे ॻाल्हियुनि जो नोटिस वठंदा लाड़काणे में ऐं ॻाल्हियूं कंदा। जॾहिं ॻाल्हियूं कंदा त असां इहो दावा सां चई सघूं था त असां हक़ ते आहियूं ऐं असां पंहिंजा मुतालबा तस्लीम कराए वेंदासीं, मंज़ूर कराए वेंदासीं। रुगो साईं सरदार शाह पंहिंजो ज़िद ऐं अना वारो जेको इहो मतिलबु आहे उहो साईं छॾे। ठीकु आहे, ठीकु आहे मैडम, तव्हां हिंदुस्तान नौजवान जी गुफ़्तगू ॿुधी हिकु इन ते बि तव्हां कमेंट कजो त हीअ जेको आहे सदाम साहब चवनि पिया त साईं सरदार शाह जी ज़िद ऐं अना जो मामिलो आहे। उन सां गॾु हीअ ॿुधाइजो तव्हां बि तमामु घणी मुतहरिक आहियो सॼे मामले ते, नौजवान खे रोज़गार जे हवाले सां तव्हां बि हिकु एहतजाज जो ऐलान कयो आहे। ईंदड़ छा हिकमत मिली आहे, कीअं तव्हांजे जेको एहतजाज में वज़न अचे ऐं जेको आहे त हीअ जेके तव्हांजा मुतालबा आहिनि, नौजवान खे रोज़गार जेको मामिलो आहे उहो हल थी वञे? सभ खां पहिरियां तव्हांजे प्रोग्राम जे तसलसल सां मां जेको आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे यादि ॾियारणु चाहींदमि ऐं आसफा भुट्टो ज़रदारी साहब खे त उन्हनि जॾहिं गिलगित में इलेक्शन थियनि पिया त उन्हनि चयो त असां हर गिलगित जे नौजवान खे रोज़गार ॾींदासीं। त उन्हनि खे मां इहो चवंदमि त तव्हां पहिरियां सिंध जे नौजवाननि खे रोज़गार ॾियो ऐं हेॾे बि थोरी नज़र फेरायो त सिंध जा पढ़ियल लिखियल नौजवान रोडनि ते वेठा आहिनि। ऐं ॾिसो त जेका बि टेस्ट थी आहे, चाहे PhD GST खां वठी ॾिसो, 5 to 15 वारा ॾिठो, जूनियर साइंस टीचर वारा ॾिसो ऐं पुलिस कॉन्स्टेबल ॾिसो, जेके बि ECT वारियूं जेके फीमेल्स आहिनि उहे ॾिसो, जेके बि टेस्टियूं थियूं आहिनि जॉब जे हवाले सां सभु रोडनि ते आहिनि। कंहिं बि नौजवान खे इज़त वारे तरीक़े सां हिननि रोज़गार ॾिनो ई न आहे। ऐं जेको जॾहिं बि का टेस्ट थिए थी, नौजवान टेस्ट मेरिट जी बुनियाद ते वरी रोडनि ते थो अची वञे। को बि अहिड़ा
अहिड़ी टेस्ट न थी हूंदी जंहिं नौजवान ॾिनी हुजे ऐं रोडनि ते न आयो हुजे, उहो पंहिंजे मुतालबनि खे मनाइण जे लाइ रोडनि ते उन्हनि खे आणण ते मजबूर कयो थो वञे। त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सिंध जा पढ़ियल लिखियल नौजवान दर बदर आहिनि, रोडनि ते धिका खाइनि था पिया, उन्हनि नज़रसानी कयो ऐं उन्हनि खे इज़त वारे तरीक़े सां रोज़गार ॾियो। तव्हां भले गिलगित में बि रोज़गार ॾियो नौजवाननि खे, पर सिंध जे नौजवाननि जो जंहिंजो हक़ आहे उहो उन्हनि खां न खसियो वञे। ॿियो सरदार शाह साहिब जी जीअं सदाम ॻाल्हि कई त उहो ज़िद में अची वियो आहे। ही जेके नौजवान पढ़ियल लिखियल सिंध जा तव्हांजा बच्चा आहिनि, तव्हां पंहिंजे बच्चनि सां कहिड़ी ज़िद था कयो? हू तव्हांजी ग़लति मुतालबा था कनि, का ग़लति डिमांड करे वेठा आहिनि त असांजी हीअ डिमांड पूरी कई वञे। तव्हां हुननि जो सिंपल मुतालबो आहे त असां मेरिट ते टेस्ट पास कई आहे ऐं जेको आहे इलेक्शन जे टाइम में जेको आहे टाइम असांजो ज़ाया थियो, उहो टाइम वधाए करे असांखे जॉब सभिनी जेके बि वेटिंग में वेठा आहिनि सभिनि खे ऑफर ऑर्डर ॾेई करे उन्हनि खे जेको आहे रोज़गार ॾिनो वञे। पर ही नौजवान ज़िद कनी कोन था न, ही रोडनि ते इन लाइ आया आहिनि, एतिजाजनि ते इन लाइ हिननि खे मजबूर कयो वियो आहे त हिननि खे पंहिंजो रोज़गार मिले। अगरि ही इज़त सां हुननि खे रोज़गार ॾियनि हा, ऑफर ऑर्डर हुननि खे मिलनि हा, त ही नौजवान रोडनि ते छो अचनि हा? सही। नौजवान ज़िद आहे ई कोन न। ज़िद हाणे एजुकेशन मिनिस्टर ऐं नौजवाननि सां ज़िद थो करे, मां सम्झां थी इहो हुनखे सूंहें कोन थो त नौजवाननि जे जेको सिंध जे नौजवाननि सां उहो ज़िद में अची वियो आहे ऐं हुननि खे रोज़गार नथो ॾियो। बयानबाज़ी इन लाइ कनि था त हुननि खे रोज़गार नथो मिले। उहो चाहिनि था कहिड़े तरीक़े सां बि असांखे रोज़गार मिले, असां पंहिंजा मुतालबा जाइज़ मुतालबा मनरायूं। ऐं जेके नौजवान मां वेठा आहिनि एतिजाज ते, उन्हनि खे मां सलाम वरी बि सलाम पेश कयां थी त उहे उन्हनि जा एॾा हौसला बुलंद आहिनि, उहे थकिया न आहिनि। हिते मां सम्झा ॿियो कोई हुजे हा त थकिजी पए हा एॾनि सालनि खां। ऐं ॾिसो त ॿियनि सूबनि जा बलोच तव्हां हलिया वञो पंजाब जा नौजवान, पंजाब जा माण्हू असांजे सिंध जे नौजवाननि ते जेको आहे तनक़ीद था कनि त तव्हांजी तालीम कहिड़े कम जी त तव्हां तालीम हासिल करे वरी बि रोडनि ते था अचो। असां पंजाब वारा त भला आहियूं, असां अगरि तालीम हासिल कंदा त असांखे पंहिंजो आहे मेरिट जी बुनियाद ते नौकिरियूं मिली वेंदियूं आहिनि। तव्हां जॾहिं बि तव्हां रोडनि ते था अची वञो, असांजे नौजवाननि ते माण्हू तनक़ीद था कनि। त इहा तनक़ीद मां सम्झां थी नौजवाननि ते न, इहा सिंध गवर्नमेंट ते तनक़ीद आहे सही सिधी। ऐं उन्हनि खे फौरी तौर ते नौजवान खे रोज़गार ॾियणो खपे, छो जो असांजी जेका तहरीक आहे उहा पहिरें ॾींहुं हले पई। जॾहिं IBA टेस्ट वरिती, IBA वारनि जी ग़लतियूं हुयूं, असां उहे ग़लतियूं उन्हनि खां जेके आहिनि उन्हनि जे लाइ असां एतिजाज कयोसीं, उन पंहिंजी ग़लती तस्लीम करे नौजवान खे ग्रेस मार्क्स ॾिना। उन्हनि खां पोइ असांजो मुतालबो हुयो हिकु सिंध हिकु पॉलिसी 40 ते सभिनि खे पास कयो वञे, उहो असांजो मुतालबो मञियो वियो। हाणे जेको असांजो मुतालबो आहे त जेके रहिजी वियल मेल फीमेल्स जेके पास उम्मीदवार आहिनि उन्हनि खे बि ऑफर ऑर्डर ॾेई करे जॉइनिंग ॾिनी वञे। ऐं असांखे भले उनजे लाइ पंहिंजी तहरीक खे असां रोकींदासीं कोन, तहरीक असांजी हले पई। ऐं इन्हनि जे लाइ ॾिठो त नौजवाननि काफ़ी टाइम वक़्त ब वक़्तनि जेको आहे CM ऑफ दी तरफ़ बि मूव कयो, नौजवाननि खे जेको आहे इन्हनि खे गिरफ़्तार बि कयो वियो ऐं नौजवाननि खे ते केस बि कया विया। ऐं जेको आहे बबुलो बाईपास जॾहिं नौजवाननि ब्लॉक कयो त उनखां पोइ उनखे पुलिस खंबे गुम बि कयो, पोइ बि नौजवान रुका कोन। पोइ बि नौजवाननि सां ही केतिरो बि ज़्यादतियूं कंदा आया, केतिरा बि केस कंदा आया, नौजवाननि जा वरी इन खां वधीक हौसला बुलंद थी विया। नौजवान खे करे ॾेखारियो त न, असां सिंध जा माण्हू पंहिंजो हक़ वठणु ॼाणियूं था, असां पंहिंजो हक़ वठंदासीं। असांखे कहिड़ो बि रस्तो अख़्तियार करणो पियो पंहिंजे हक़ जे लाइ, असां उहो रस्तो अख़्तियार कंदासीं। जीअं जेको आहे खमीसे ॻाल्हि कई त असां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में लाड़काणो हुजे, हैदराबाद, उते बि एतिजाजी कैंप क़ाइमु करणु वञूं पिया। असां पंहिंजे नौजवाननि सां भरपूर असांजो साथ आहे ऐं जेसीं ताईं उन्हनि खे रोज़गार नथो मिले तेसीं ताईं असांजा एतिजाज इहे जारी रहंदा। सिर्फ़ु PhD GST जी ॻाल्हि मां न कंदमि, जेके बि टेस्ट पास करे वेठा आहिनि नौजवान, सभिनी खे इज़त वारे तरीक़े सां रोज़गार ॾिनो वञे। हिकु सिंध पॉलिसी हुजणु खपे, बिटो मयार न हुजणु खपे। इन्हनि जा इलाइक़ा जेके आहिनि जिते उन्हनि खे नौकरियूं ॾियणियूं आहिनि त उन्हनि जे लाइ जेके पॉलिसीज़ चेंज कयूं थियूं वञनि, जंहिंखे नौकरियूं न आहिनि ॾियणनि उन लाइ पॉलिसीज़ अलॻि जोड़ियूं थियूं आहिनि। या त तव्हां पॉलिसी मेकर्स आहिनि उहे एतिरा नाकारा आहिनि, उन्हनि खे ख़बर ई नथी पए त पॉलिसीज़ कीअं जोड़ियूं खपनि। ऐं जेके तव्हांजूं पंहिंजूं पॉलिसीज़ आहिनि, जेके तव्हांजा पंहिंजा बयानात आहिनि, कम अज़ कम उन्हनि ते त अमल कयो। तव्हां उन था बीहो था, नौजवाननि खे रोज़ चओ था त हाणे तव्हांखे असां जेको आहे कॉमेडी तव्हां लाइ जोड़ी आहे ऐं तव्हांखे ख़ुशख़बरी मिलंदी त नौजवान मिठायूं वठी अचनि था। उन्हनि जे घरनि वारा जेके आहिनि इंतज़ार आहिनि, मूंखे ॿुधायो 4 महीना एतिजाज ते वेठा आहिनि त उन्हनि जा वालिदेन, उन्हनि जूं फैमिलियूं केतिरियूं डिस्टर्ब हूंदियूं, उन्हनि जो ख़ानदान केतिरो परेशान हूंदो, जेके घरनि खां दर बदर आहिनि। छा सिंध में
सिंध गवर्नमेंट वटि हाणे इहो रहिजी वियो आहे त नौजवाननि खे रोडनि ते घसीटणो ऐं नौजवान खे रोडनि ते घसीटे ख्वार करे पोइ हुननि खे रोज़गार ॾियणो आहे। जॾहिं तव्हांखे ॾियणो आहे तव्हां वटि सीटूं मौजूदु आहिनि त खुदारा इज़त वारे तरीक़े सां जेको आहे हुनखे रोज़गार ॾियो। असां सरदार शाह साहिब खां मुतालबो न कंदासीं, असां जेको आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खां मुतालबो कयूं था, आसफा भुट्टो ज़रदारी साहिब खां मुतालबो कयूं था त जीअं तव्हां ॿियनि सूबनि में नौजवाननि खे रोज़गार ॾियण जी ॻाल्हि कयो था, ईअं ई सिंध सूबे ते नज़रसानी कयो ऐं तव्हांखे सिंध जा माण्हू वोट ॾेई करे ऐवाननि ताईं पहुचाइनि था। अॼु तव्हां जेको बि आहियो सिंध जे माण्हुनि जे करे आहियो। अगरि तव्हां सिंध जे माण्हुनि सां ईअं ई ज़ुल्म कंदा रहंदव त तव्हांजी जेका सिंध मां जेका हुकूमत आहे उहा बि ख़तमु थी वेंदी। ठीकु आहे, ठीकु आहे मैडम, तव्हां सां गॾु रहो। आख़िर में खमीस अली चन्ना साहिबु, मां तव्हां ॾींदुसि, मूंखे मुख़्तसर ॿुधाइजो त हीअ हिकिड़ी उमेदु आहे, तव्हांखे हिकिड़ी पेशी ॾिनल आहे त भई 5 अगस्त ते तव्हांजे जेको मुस्तक़बिल जो फ़ैसिलो आहे उहो थींदो, ऐं अगरि जेका स्पेशल कमेटी आहे उहो तव्हांजे हक़ में फ़ैसिलो नथी ॾिए त ईंदड़ छा हिकमत अमली तव्हांजी हूंदी? सर ईंदड़ हिकमत में अमली इहा ई हूंदी त पोइ खणी असां पंहिंजा बच्चा कोन पढ़ाईंदासीं, असां तालीम खणी कोन वठंदासीं, रियासत सां असां कुझु करे त कोन सघंदासीं, न विढ़ी सघंदासीं। वरी बि जेकॾहिं असां बिलावल हाउस जो घेराव कंदासीं, ज़ाहिर आहे कुटे मारे सटे वरी बि जेलनि में फिटी कंदा खणी, पोइ असां ईअं ई कंदासीं, पोइ पंहिंजे बच्चनि खे असां तालीम गवर्नमेंट स्कूलनि में या किथे कोन पढ़ाईंदासीं, पोइ असां वञी उहे मज़ूरियूं कयूं वञी, उहो असांखे भलो आहे। जो हीअ असांखे ॾींहं ॾिसण आहे, तव्हां यकीन कयो तालीम त सिर्फ़ु रोज़गार लाइ न, तालीम त इंसानी शऊर लाइ बि आहे। तालीम इहो कीअं करे सघूं था? शऊर आयो आहे जो असां पंहिंजे हक़ जे लाइ उथिया आहियूं, पंहिंजे पॉलिसियुनि तहत 394 ॾींहंनि में हिननि असांखे कूड़ो न कयो आहे। जॾहिं त असां बर वक़्तु एजुकेशन मिनिस्टर जे बयाननि ते असां सबूतनि सां हुनखे ॾिना आहिनि त साईं ॾिसो तव्हां हिते तव्हां कूड़ था ॻाल्हायो, ईअं न कयो, तव्हां सिंध जा मिनिस्टर आहियो। असां हिकिड़ो जॾहिं आउं हिकिड़ो फ़र्द सॼे सिंध जे लाइ सोचां थो त तव्हां बि सॼे सिंध जे लाइ सोचो था, सिर्फ़ु हिकिड़े मख़सूस हल्के या तालके जे लाइ या मुल्क जे लाइ न सोचो। तव्हां मिनिस्टर सॼी सिंध जा आहियो। शायदि हिननि जेके असांजा नुमाइंदा आहिनि, शायदि हिननि खे पंहिंजो औलाद न आहे, हिननि जा बच्चा न आहिनि, शायदि अलाह छा असांखे ईअं था दरपदर कनि, या त वरी हिननि जा बच्चा हिते हिननि असांजे स्कूलनि में नथा पढ़नि, गवर्नमेंट स्कूलनि में हिननि जा बच्चा ॿाहिरनि मुल्कनि में था पढ़नि, तॾहिं हिननि खे कुझु क़दुरु कोन्हे को। सो असांजो एजुकेशन मिनिस्टर खे बसि ॿाहूं ॿधी अर्ज़ु कंदासीं त असां नौजवाननि खे वधीक मज़ीद दरपदर न कयो, असां बिलावल ज़रदारी साहिब खे दफ़न कंदासीं। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी खमीस अली चन्ना साहिबु, शाइस्ता बलोच साहिबा तव्हांजी महिरबानी, सद्दाम सानाणो साहिबु तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे जेको आहे महिमाननि जी गुफ़्तगू ॿुधी आहे। नौजवाननि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे, हिकु सिंध हिकु पॉलिसी हुजे, ऐं नौजवाननि जी जेको आहे सिंध सरकार खां इहो वरी हिकिड़ो मुतालबो आहे त जिनखे रोज़गार ॾेई करे जेका उन्हनि जी बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। अॼु प्रोग्राम सुभाणे कंहिं ॿिए अचूं, कंहिं ॿिए मां मुलाक़ात थींदी, तेसीं ताईं अला वाहे।